नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि सिलसिलो जारी है। इन वक्त मिठी में खबर ॾींदड़ मिठी SSP थरपारकर सरदार हसन न्याज़ी नोटिस वठण बाद डीपलो थाने ते पहुची वियो। SSP डीपलो थाने ते पहुतल गीता सोठर जी फरियादी माइटनि ऐं इल्ज़ाम हेठि आयल सावरनि सां रूबरू मुलाक़ात करे वाक़ई ऐं जिरगी बाबति मालूमात वरिती। पोस्टमार्टम रिपोर्ट ऐं पुलिस जांच मूजिब गीता सोठर जो वाक़ियो ख़ुदकुशी आहे। SSP सरदार हसन न्याज़ी इल्ज़ाम हेठि आयल सावरनि ऐं फरियादी दौर बिरादरी रंजिश शो ख़त्म करण लाइ राॼोणी फ़ैसिलो कयो। कंहिंजी बि दॿा में जिरगो न थियो आहे। SSP थरपारकर वधीक चयो त धुरियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि। धुरियुनि अॻिते बिरादरी खे बरक़रार रखण लाइ ठाह कयो ऐं गीता सोठर जी ख़ुदकुशी जा ज़िम्मेवार सावरा हुआ, उन करे उन्हनि ते बिरादरी ॾंड विधो हूंदो। धुरियुनि में के बि इख़्तिलाफ़ न आहिनि। फरियादी धुर ते को बि प्रेशर न आहे। केस फरियादियुनि जी बयाननि जी रोशनी में नेकाल थींदो। जेकॾहिं फरियादी केस जी पोइवारी नथा कनि त पुलिस कुझु बि नथी करे सघे। थर पुरअमन इलाइक़ो आहे जिते जिरगा नथा थियनि, पर बिरादरियूं राॼोणी फ़ैसिला कनि थियूं। उन्हनि खे जुर्गे जो नालो न ॾियणु घुर्जे। असां जुर्गे ऐं धुरियुनि खां रूबरू मालूमात वठण लाइ डीपलो थाने ते आयासीं। SSP सरदार हसन न्याज़ी डीपलो थाने ते सहाफ़ियुनि सां मुलाक़ात दौरान इज़हार कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।